जितरो विश्वास न्याणियुनि खे हूंदो आहे एतिरो पाण पुटनि खे कोन हूंदो आहे। ता पुट जी माइटी किथे सेट करे अचो ऐं पोइ अची रुगो पुट खे ॿुधाए पुट मां तुंहिंजे लाइ मस्त हिकिड़ी छोकिरी ॾिसी आयो आहियां, हिकिड़ो घर खानदानी मिलियो आहे ऐं उन जी छोकिरी मां तुंहिंजे लाइ पसंदि करे आयो आहियां। पुट जो बूथ ई लही वेंदो, चवंदो पप्पा पसंदि वरी तूं करे आयो, शादी मूंखे करणी आहे, मूंखे त पसंदि कराए। पर पंहिंजी न्याणीअ खे हिकु दफ़ो अची चइजो त पुट मुंहिंजी बचड़ी, मुंहिंजी सदा जुड़ी, मुंहिंजी लाडली, बेटा मां तुंहिंजे लाइ हिकिड़ो मस्त राजकुमार जहिड़ो शहज़ादो छोकिरो ॾिसी आयो, पुट मूंखे ॾाढो वणियो आहे। उहा न्याणी वरंदी न ॾींदी, ख़ुशि थी वेंदी, छो जो उन न्याणी खे ख़बर आहे त हिन छोकिरे खां अॻु में मुंहिंजो पीउ मुंहिंजे लाइ घटि में घटि 60 छोकिरा ॾिसी आयो आहे, पर कोई बि छोकिरे ते मुंहिंजे पीउ हथ न रखियो, हिन ते हथ रखियो अथई, माना हिन में मुंहिंजे पीउ सभई गुण ॾिठा आहिनि, इन करे हा करे आयो आहे। माना अविश्वास जहिड़ी का ॻाल्हि ई कोन्हे। उन खां पोइ हिकु न्याणी, विश्वास केतिरो हूंदो आहे न्याणियुनि खे पंहिंजे पेकनि ते, पंहिंजे माइटनि ते। हिकिड़ो नंढड़ो उदाहरण थो ॾियां। हिकिड़ी ॿेड़ी पई वञे ऐं ॿेड़ीअ में 20 खनि माण्हू वेठा हुआ। हिकु ॿेड़ी पई वञे, उन ॿेड़ीअ में 20 खनि माण्हू वेठा हुआ ऐं ॿेड़ी दरिया में उन नदीअ में हलंदी पई वञे। अचानक उन ॿेड़ीअ में हेठां सीर पइजी वई, हिकिड़ो टूंग थी पियो, उन मां पाणी उन ॿेड़ीअ में अंदरि भरजण लॻो। पोइ जेके बि उन ॿेड़ीअ में वेठा हुआ उन्हनि मां जेके तरण ॼाणंदा हुआ से टपो ॾेई करे पंहिंजी जान पिया बचाइनि ऐं तरी पिया हलिया वञनि। अदा तरंदे तरंदे सभई हलिया विया, पर 3 बुज़ुर्ग ॿुढड़ा हुआ वीचारा जेके तरी न पिया ॼाणनि, उहे वीचारा ॿेड़ीअ में वेठा ऐं ॿेड़ीअ में पाणी वधंदे वधंदे मुनी ॿेड़ी भरजी वई। हाणे पको ई त 5 मिंट खां 10 मिंट खां पोइ इहा ॿेड़ी ॿुॾी वेंदी। उन ॿेड़ीअ में हिकु न्याणी बि वेठी 8 सालनि जी, हिकिड़ी 8 सालनि जी न्याणी, हिकिड़ी बचड़ी, हिकिड़ी दादली धीअ बि वेठी उन ॿेड़ीअ में। उहा बिल्कुलु बेपरवाह, उहा पाण गीत थी ॻाए, पंखो ते तो उड़ाती रहे। हिकिड़े नौजवान जी नज़र पई, उहो आयो, पहिरीं त उन्हनि बुज़ुर्गनि खे पंहिंजे कुलनि ते विहारे करे ऐं उन ॿेड़ी मां कढी उन्हनि जी जान बचाई। वरी वीचारो वापसि आयो। उहा जेका 8 सालनि जी न्याणी, उहा दादरी धीअ वेठी हुई मस्तीअ में, उनखे चई पुट ॿेड़ी ॿुॾी वेंदी, बेटा तूं मुंहिंजे कुल्हे ते वेह, मां तोखे बचाए थो वठां। उहा न्याणी चए थी न अंकल ॿेड़ी कोन ॿुॾंदी। अरे पुट कीअं न ॿुॾंदी, चरी अची थी ॿेड़ी ॿुॾी वेंदी। बेटा चई अंकल इहो तव्हांजो वहम आहे, मूंखे विश्वास आहे त हीअ ॿेड़ी कोन ॿुॾंदी। हुन ॾिठो इहा छोरी त ज़िद ते आहे, ॿार आहे, ॿाराणी करे वेठी, मां छो ॿाराणी कयां। उन यकदम उन न्याणीअ खे ॿिनी ॿाहुनि खां ईअं झले करे जीअं पंहिंजे कुल्हे ते विहारी, वरी उन खां छॾाए करे उहा न्याणी वापसि टपो ॾेई करे उन ॿेड़ीअ में अची पई। चई अंकल छा था कयो? चई बेटा मां तोखे बचायां थो। चई छो? चई इहा ॿेड़ी ॿुॾण वारी आहे। चई न अंकल इहा ॿेड़ी कोन ॿुॾंदी। हू चए थो पुट तूं कहिड़े बेस ते थी चई त इहा ॿेड़ी कोन ॿुॾंदी। तेॾी महिल उहा न्याणी, उन न्याणीअ जेको जवाबु ॾिनो उन नौजवान खे, चए थी अंकल ही जेको ॿेड़ी हलाइण वारो जेको इहो मुहाणो आहे, अड़े ही जेको ॿेड़ी हलाइण वारो जेको केवट आहे न, उहो मुंहिंजो पप्पा आहे। मूंखे भरोसो आहे त इहो पाण ॿुॾी वेंदो, पर मूंखे कॾहिं ॿुॾण कोन ॾींदो, मूंखे कॾहिं ॿुॾण कोन ॾींदो।